बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामुअलैकुम नाज़रीन प्रोग्राम सुबह बहरान में आऊँ या तव्हांजी मेज़बान तेरी मुमान नाज़रीन तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदुमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221022855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा हीअ प्रोग्राम सताबुनि खे असुरहाण चाहे जेके नंबर रिश्तनि खे जोड़े थी जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि 10 रुपए कोठी 10 लख रुपए ताईं जीअं त नाज़रीन हमेशह असां चवंदा आहियूं त सुठा कमु करणु घुरिजनि लेकिन सिर्फ़ु चवण ऐं करण में इलाही फ़र्क़ु हूंदो आहे जेको इंसानु चवे थो त असांखे सुठा कमु करणु घुरिजनि त उन खे पहिरियों इहो फ़र्ज़ु आहे तूं पाण बि करे जीअं चवंदा आहिनि पंहिंजो ई को अप्लायल का शइ हूंदी आहे त उन खे बि डिलीवर करण में या ॿुधाइण में आसानी ऐं सुठो महसूसु थींदो आहे असांखे फीलिंग्स बि सुठियूं ईंदियूं आहिनि ऐं ख़ासि तौर ते त वरी उन इंसान खे जेको तव्हां सां हमेशह गॾु आहे उन खे परखण लाइ उन खे सिर्फ़ु चवंदा आहिनि त ॻाल्हाइण जो हिकिड़ो मौक़ो ॾे उथण वेहण सां उन ज़बान सां ई ख़बर पइजी वेंदी आहे तूं कहिड़े इख़्लाक़ जो माण्हू आहे त इन जे लाइ चवंदा आहिनि त हमेशह जेको आहे संभाले ॻाल्हाइजे जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम में हमेशह ख़ूबसूरत महिमान मौजूदु हूंदा आहिनि अॼु जे जेके असां वटि महिमान मौजूदु आहिनि अॼु असां वटि एक्टर बि आहिनि डायरेक्टर बि आहिनि इन सां गॾु सिंगर बि आहिनि ऐं यकीन जेकी सिंगर जी जॾहिं आउं ॻाल्हि कंदमि त असां वटि हिकिड़ी नंढी एज जी जेकी आहे 12 साल जी हिकिड़ी प्यारी सी हिकिड़ी नंढड़ी सी छोकिरी असां वटि मौजूदु आहे त पहिरियों आउं पंहिंजे जेके पहिरें महिमान जो अचो त नाज़रीन तव्हांजो उन्हनि सां तारुफ़ करायां जीअं असांजा पहिरियां महिमान आहिनि सैयद हयात अली शाह बुखारी जेके राइटर आहिनि अस्सलाम वालेकुम से कीअं आहियो असां सुबुह महिराण जी सुबुह कीअं पई लॻे बस सुबह गर्मी आ रही सुबह हा गर्मी थधिकार कोन्हे बिल्कुलु गर्मी आ रही है गर्मी जो गर्मी होने थोड़ी है अच्छा गर्मी में बलबलो जोश है माण्हू खे अच्छा उहे त पोइ टेम्परेचर ब्लड प्रेशर बि हाई थो थिए ज़रूरी आहे ब्लड प्रेशर हाई हुअणु ज़रूरी आहे त ख़तरो बि थींदो आहे न ख़तरो उनखे माण्हू मुंहुं ॾींदो फेस कंदो मिज़ाज गरम गरम थी वञे त पोइ किथे मज़ो ईंदो न उनखे माण्हू वरी कंट्रोल कंदो चलो इहा ॻाल्हि तव्हांखे वधीक पुछंदासीं त इहे ब्लड प्रेशर हाई हुजणु छो ज़रूरी आहे गर्मी में त उन्हनि सां तव्हां सां गॾु असां ॿिया बि जेके महिमान मौजूदु आहिनि असांजा बहितरीनु एक्टर बि आहिनि ॾिस बि आहिनि डायरेक्टर बि आहिनि ऐं ख़ासि तौर ते असांजे मेहरान टीवी जो हिसो बि आहिनि जीअं आउं नालो खणंदमि यकीन नाज़रीन तव्हां उन्हनि खे सुञाणे वेंदव निसार कोलाची साहिबु अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सर कीअं आहियो अल्लाह जी महिरबानी सर कीअं लॻे पई सुबुह ॾींहुं ॾाढो सुठो बहितरीनु सुबुह सुबुह मौसम त ठीकु आहे गर्मी त थींदी पर फ़िलहालु त कुझु ठीकु ठाक पियो लॻे फ़िलहालु ठीकु आहे फ़िलहालु ठीकु आहे अलाए सर त मूंखे चयो त ब्लड प्रेशर आहे थियणु ज़रूरी आहे न उहो साईं जो मक़सदु आहे त थींदो गर्मी थींदी त पोइ ब्लड प्रेशर हाई थींदो आहे थींदो फ़िलहालु त ठीकु ठाक आहे बसि ठीकु आहे असांजूं एसियूं फुल थी कराए छॾां पई फुल हाई कूलिंग ते हुजनि त गर्मी जो त असरु कोन थिए त जीअं त तव्हां सां गॾोगॾु असांजी ॿी प्यारी जेकी आहे 12 साल हिकिड़ी ख़ूबसूरत सिंगर बहितरीनु सिंगर ऐं ख़ासि तौर ते उहे स्टूडेंट्स बि आहिनि अचो त नाज़रीन तव्हांजो उन्हनि सां तारुफ़ कयूं फ़ाइज़ा अली अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो अल्लाह जो करम आहे फ़ाइज़ा मूंखे तव्हांखे ॾिसी ॾाढी ख़ुशी थी थिए एतिरो सुठो थो लॻे त 12 साल जी एज में हिकु सिंगर ऐं एतिरो ख़ूबसूरत आवाज़ सां थैंक यू बसि शौक़ु थी वियो नंढी उमिरि में ऐं मुंहिंजी वालदा बाबरा परवीन बि सिंगर हुई ऐं मुंहिंजी ॾाॾी जेकी मूंसां हींअर गॾु आहे राज़दा परवीन उहे बि सिंगर आहे उन्हनि खे ॾिसी ॾिसी बसि मूंखे बि शौक़ु थी वियो ऐं उमेद आहे त मंज़िल मिली वेंदी माना तव्हांजे रत में इहे शामिल आहे सिंगिंग जो जी जी सही माशाल्लाह माशाल्लाह ॾाढो सुठो लॻो मां वरी तव्हांखे प्रोग्राम ऐं वॉर्म जेको आहे वेलकम कंदमि मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए तव्हांखे दी ऐं ख़ासि तौर ते पंहिंजी स्टडी बि तव्हांजी जारी आहे जी जी हा छा थियण जो शौक़ु आहे मूंखे सिंगर थियण जो शौक़ु आहे बसि उस्तादनि जूं दुआऊं ऐं तव्हांजूं दुआऊं मूंसां गॾु हूंदियूं त उमेद आहे मंज़िल मिली वेंदी इंशाल्लाह इंशाल्लाह पोइ हाणे असांजे प्रोग्राम जे आगाज़ में छा ॿुधाईंदव मां बुल्ला शाह जो कलाम पेश कंदसि वाह वाह जंहिंजा बोल आहिनि दिलि लॻ गई बेपरवाह दे नाल बाबा बुल्ला शाह जो महबूब मगरूर गरूर दे विच पलठी मार ते बह गए उन्हें कोई विश्वास एहसास नहीं लागर दे विच रह गए मजबूरी खातिर सोने दे मुंह कुत्तियां दे चुमने दिल
दिल लग गई बे परवाह देना दिल लग गई बे परवाह देना सादा दम दम गुजरे हो दम दम गुजरे मुहा देना दिल लग गई बे परवाह देना दिल लग गई बे परवाह देना सादा दम दम गुजरे हो दम दम गुजरे मुहा देना दिल लग गई बे परवाह देना दिल लग गई बे नदियां पार मेरे सजन दा बाड़ा कि तुम कोल जरूरी जाना आ आ आ नदियां पार मेरे सजन दा बाड़ा कि तुम कोल जरूरी जाना करगिन सलाह मला देना दिल लग गई बे परवाह देना दिल लग गई बे परवाह देना सादा दम दम गुजरे हो दम दम गुजरे मुहा देना दिल लग गई बे परवाह देना दिल लग गई बे मुलाकात राह बतावल शोर शराबा मिलके मचावल आ आ आ मुलाकात राह बतावल शोर शराबा मिलके मचावल इश्क क्या जाने सलाह देना दिल लग गई बे परवाह देना दिल लग गई बे परवाह देना सादा दम दम गुजरे ओ दम दम गुजरे मुहा देना दिल लग गई बे परवाह देना दिल लग गई बे उल्लाशा सब सही कर जाना और सी बाता कूड़ कहाना आ आ आ उल्लाशा सब सही कर जाना और सी बाता कूड़ कहाना आखिर कम है अल्लाह देना दिल लग गई बे परवाह देना दिल लग गई बे परवाह देना सादा दम दम गुजरे हो दम दम गुजरे मुहा देना दिल लग गई बे परवाह देना दिल लग गई बे वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त ख़ूबसूरत एॾो ख़ूबसूरत आवाज़ फ़ाइज़ा मां त तव्हांजी फ़ैन थी हुयमि ॾाढो सुठो लॻो पर हींअर वठूं था हिकिड़ो ब्रेक नाज़रीन हीअं प्रोग्राम सां तावन कयो आहे सुरहाण चांहि जेकॾहिं वरिश्तनि खे जोड़े थी जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि ऐं हींअर वठूं था हिकिड़ो नंढड़ो ब्रेक काॾे न वञो असां सां गॾु रहिजो
वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सताबन के असुरहार चाहे जेके नम रिश्तन के जोड़े थी जंहिंजे हर पैक में कैश नमत मौजूद आहिनि 10 पैक वठी 10 लाख रुपए ताईं त जल्दी कंदा वेझो के दुकान त सुरहार चाहे वठंदा ऐं 10 लाख रुपए जा हक़दार थींदा जीअं त नाज़रीन असां सां ख़ूबसूरत महिमान मौजूद आहिनि जीअं मूं चयो त राइटर प्रोड्यूसर ऐं सिंगर अॼु हिकिड़ो ख़ूबसूरत माहौल असांजे सुबुह मेहरानगढ़ में ॾिसी रहिया आहियो तव्हां जीअं आउं सर तव्हां खां स्टार्ट कंदमि त तव्हां माशाल्लाह हिकिड़ा सुठा राइटर लेखक ऐं हर कोई तव्हांखे सुञाणे थो माशाल्लाह मूंखे ॾाढो सुठो थो लॻे त फस्ट टाइम आऊं तव्हां सां इंटरव्यू वठां थी मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए अच्छा सर तव्हां इहो जेको आगाज़ पंहिंजे करियर जो पहिरियों कहिड़े कॉलम सां या कंहिं किताब सां या मूं रेडियो सां कयो रेडियो पाकिस्तान तां एज ए ड्रामा आर्टिस्ट ऐं ड्रामा राइटर अच्छा हा 1967 में 1967 में हा पोइ कोड़ो यादगार ड्रामो जेको ड्रामा काफ़ी थियानि हुते कुझु मूं लिखिया आहिनि जेके उहे मां उन खां पोइ वरी सिंधी फिल्मुनि जो दौरु आयो उन में वरी एज ए राइटर एज ए डायरेक्टर वाह उहे फिल्मूं ठाहियूं डायरेक्ट कयूं वरी लाहौर ताईं वियसि लाहौर में बि हिकिड़ी बसि सिंधी फिल्म डायरेक्ट कई वरी हिकिड़ी पंजाबी फिल्म डायरेक्ट कई हुते अच्छा उन खां पोइ चैनल शुरू थी आहे सिंधी चैनल ख़ुशकिस्मती आहे फ़नकारनि जी सभिनी जी त ॿियनि चैनलनि ते मूं कमु कयो आहे लिखियो पर जेको महिरान ते मूं कमु कयो आहे उहो ॿिए हंधि कोन कयो आहे हिते मूंखे इज़त मिली आहे मुरई साहिबु आहे मजबूर साहिबु आहे ॿिया सभु दोस्त वेठा आहिनि उन्हनि मूंखे तमामु कोऑपरेट कयो आहे उन्हनि तमामु मूंखे इज़त ॾिनी आहे बिल्कुलु जेको सुठो कमु हूंदो आहे उनखे हमेशह इंसानु पज़ीराई कंदो ई हूंदो आहे ज़रूरु इन के वक़्त में पर लेकिन माशाल्लाह तव्हांजो जेको फन टैलेंट एॾी तव्हां फिल्मूं कहिड़ी हिकिड़ी असांखे फिल्म ॿुधाईंदा सिंधी फिल्म में जेके तव्हां हिकिड़ी त पोती पग फिल्म मूं डायरेक्ट कई लाहौर में वॾी कास्ट जी फिल्म हुई उन खां पोइ जीजल मां फिल्म जी कहाणी मुंहिंजी हुई सुपरहिट फिल्म आहे ज़बरदस्त कहिड़े छा ते बेस हुई स्टोरी आहे उहा हीअं घरेलू स्टोरी हिकिड़ी अच्छा लव स्टोरी हूंदी सिंधी फिल्म जो हिकिड़ो ई मौज़ू हूंदो आहे अच्छा हा उहो शुरू खां अञा ताईं उन मौज़ू अच्छा फैमिली माना ड्रामेटिक फैमिली ड्रामेटिक हूंदो आहे चयो वेंदो आहे त हिन मौज़ू ते लिखो अच्छा हा सही ईअं कोन छॾींदा आहिनि त भई तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां लिखिजो सही त हुनखे थोरो पाबंदी हूंदी आहे त हिन मौज़ू ते लिखो हिन में एतिरा गाना हुजनि एतिरियूं फाइटूं हुजनि हीरोइन बि हुजे हीरो बि हुजे त विलन ज़रूरी आहे विलन ज़रूरी हा त माना उहो त उहो असांखे फॉर्मूलो हिकिड़ो हूंदो आहे उन ते कमु करिणो पवंदो आहे पर उन में फॉर्मूले में माण्हू खे पंहिंजी हिकिड़ी ॼाण ॾियणी पवंदी आहे हिकिड़ी पंहिंजी क़ाबिलियत ज़ाहिर करणी पवंदी आहे थोरो चेंज हुजे चेंज हुजे ऐं हर माना मोटिवेशनल हिकिड़ो मैसेज बि जंहिंमें हुजे हा जीजल मां रतिया रिश्ता ऐं मूं ॿी फिल्म ठाही कहाणी लिखी मूं हुन में ज़बरदस्त काफ़ी फिल्म कुर्बान जीलानी मरहूम हुन में प्रोड्यूसर हो उन फिल्म जो ऐं पहिरियों दफ़ो हुन में ग़ज़ाला रफ़ीक जेको मां जो किरदारु कयो पहिरीं आख़िरी दफ़ो हा रेडियो जी आर्टिस्ट हुई ईअं काफ़ी माण्हुनि सां कमु कयो अच्छा सर कॾहिं इहो थियो त माना अञा बि मूंखे लिखण लाइ कुझु रहे थो न हीअ शइ अञा मूं कॾहिं पंहिंजी दुनिया खे न ॿुधाई आहे या असांजे जेके पढ़ंदड़नि या ॾिसंदड़नि को अहिड़ी कहाणी आहे उहो आहे काफ़ी तारे चेंज थींदो रहे थो तव्हांजी पंहिंजी को ख़्वाहिश को दिलि में त अञा अहिड़ी का शइ इलाही शयूं आहिनि में इलाही आहिनि माण्हू जीअं मौक़ो मिलंदो उन मौक़े ते आहे मौक़ो मिले ऐं उहे फैसिलिटीज़ हुजनि त पोइ माण्हू सुठो कमु करे सघे थो अच्छा माना मुआशरे ते या मुआशरे ते हिस्ट्री जे हवाले सां ऐं हिकिड़ो फिक्शन जे हवाले सां थी सघे थो मोट फिक्शन जी हिकिड़ी स्टोरी आहे उहा बिल्कुलु चेंज आहे उहा फिक्शन कंहिं माना वरे सगीर में इंडिया पाकिस्तान में उहो फिक्शन आयो कोन्हे सही ॿिया घणा आहिनि कोन आहिनि उहे सही त उहो उन ते माण्हू कमु करे सघे बिल्कुलु तव्हां सां अञा कचेरियूं काफ़ी सारी कोर्स आयूं आहिनि त असां सां गॾु जेके गोलाची साहिबु वेठल आहिनि त सर माशाल्लाह तव्हां एतिरा बहितरीनु आर्टिस्ट काफ़ी सारा ड्रामा फिल्मूं डायरेक्टर बि आहियो हींअर तव्हां जेको प्रोडक्शन में अञा कोई प्रोजेक्ट अचण वारो आहे हिकिड़ो मुंहिंजो हींअर मेहरान ते आने आहे मुक़दर ऐं ॿियो हिकिड़ो विछोड़ नाले सां आहे जेको एडिट ते आहे फोन करे शायदि शुरू थी वेंदो ज़बरदस्त तव्हांजा जेके फैंस हूंदा उहे इंतज़ार में हूंदा हा बिल्कुलु इंतज़ार में रोज़ फोन था कनि त कॾहिं थींदो एडिट थी वञे विछोड़ ते मिलाप कॾहिं न थिए विछोड़ो त आहे पर मिलाप कॾहिं न थिए विछोड़े जी ॻाल्हि मिलाप खां वधीक विछोड़े में मज़ो विछोड़ो थी चुको न हाणे मिलाप मिलाप जी त ॻाल्हि पिया कयो त सर ॻाल्हि कयो त तव्हां ॿिन्हिनि जो साथ केतिरे अरसे खां साईं असांजो तक़रीबन 1970 खां वठी साथ आहे 4 फिल्मूं ऐं एज ए असिस्टेंट डायरेक्टर साईं वटि हुउसि साईं मुंहिंजो उस्तादु आहे त पहिरीं फिल्म खां वठी अॼु ताईं तक़रीबन असांखे 45 साल तक़रीबन आउं सम्झां थो 45 साल असांखे गॾु थिया साईं मुंहिंजो उस्तादु ऐं हिते मेहरान टेलीविज़न जा जेके बि ड्रामा लिखंदो आहे साईं तक़रीबन आउं ई डायरेक्ट कंदो आहियां एक्टिंग बि कंदो आहियां डायरेक्ट बि कंदो आहियां साईं महिरबानी आहे असांजो दुआऊं आहिनि त साईं खे अलाह साईं वॾी हयाती ॾिए
ऐं साईं लिखंदो रहे, असां कमु कंदा रहूं। वाह, बिल्कुलु ज़बरदस्त ज़बरदस्त अर्श जी ॻाल्हि कई। ऐं उहे बि चवंदा आहिनि त अगरि कंहिं बि रिश्ते खे 7 साल को मथे थी वञे त उहो पंहिंजे जेको ब्लड जे रिश्ते जे बराबरि बिल्कुलु थी वेंदो सही आहे। ॻाल्हि ऐं इहे बिल्कुलु हक़ीक़त पर आहे। हूंदो ईअं चवंदा 60 साल खां मथे थो वञे रिटायर कयो, हिन खे घर मोकिलियो, हिन खे वापसि विहाणे पूरो थी वियो हाणे कमु कोन थींदो, छॾियो त घर में वेही रहे। इहे अक्सर न मेजॉरिटी में, लेकिन जेके सच्चा रिश्ता हूंदा आहिनि उहे ईअं कोन टुटो ठाहींदा जहिड़ा न आहिनि, पर असांखे त अञा 45 साल थिया आहिनि। आहिनि, अञा अञा 15 साल खपनि। ऐं 15 साल वधीक लोड़णो आहे, लोड़ण जी बर्दाश्त करिणो आहे हिक ॿिए खे। हिक ॿिए खे माशाअल्लाह हमेशह तव्हांजी ईअं जोड़ी सलामत रहे। मूंखे त ॾाढी ख़ुशी थी थिए तव्हां जेके मोस्ट सीनियर सां मूंखे हीअं अॼु इंटरव्यू करण जो मौक़ो मिलियो। हूअं त मां हमेशह तव्हांखे हिन जे नंढपण खां वठी स्क्रीन ते ई ॾिसंदी हुयमि, अॼु लाइव ॾिसां पई। पर हींअर आउं वेंदमि सर फ़ाइज़ा ॾे, त फ़ाइज़ा असांजी नंढी हिकिड़ी बहितरीनु सिंगर आर्टिस्ट मौजूदु आहिनि। त फ़ाइज़ा हींअर छा ॿुधाईंदो असांखे? हींअर मां तव्हांखे सचल सरमस जो कलाम पेश कंदमि। ऐं कलाम जा बोल आहिनि, मुझको बताए काज़िया कैसा तुम्हारा काम है, तुझको किताबों की खुशी मेरे लिए माताम वाह है। वाह, जबरदस्त। वाह, के था चवन सूफ, के था चवन सेब, इन में कहिड़ो ऐब, फल मिड़ो ई हिकिड़ो। हीअ न वाट हवाए जी, आहे न कातिल कीद, तहक़ीक़ ऐं तौहीद आहे राह रसूल जी। मुझको बताए कादिया कैसा तुम्हारा काम है, मुझको बताए कादिया कैसा तुम्हारा काम है, तुझको किताबों की खुशी, तुझको किताबों की खुशी मेरे लिए माताम है, तुझको बताए काज़िया कैसा तुम्हारा काम है, तुझको किताबों की खुशी, तुझको किताबों की खुशी मेरे लिए माताम है, मुझको बता काज़िया
बद काज अंजाम है मुझको बता कादिया कैसा तुम्हारा काम है तुझको किताब की खुशी तुझको किताब की खुशी तेरे लिए मातम है मुझको बता कादिया कैसा तुम्हारा काम है मुझको बता कादिया आखिर ये मतलब पा लिया मुर्शिद ने हमसे कहा आखिर ये मतलब पा लिया मुर्शिद ने हमसे कहा बिन इश्क दिलबर के सचल बिन इश्क दिलबर के सचल बिन इश्क दिलबर के सचल क्या कुफ्र क्या इस्लाम है मुझको बता कादिया कैसा तुम्हारा काम है तुझको किताब की खुशी तुझको किताब की खुशी तेरे लिए मातम है मुझको बता कादिया कैसा तुम्हारा काम है मुझको बता कादिया कैसा तुम्हारा काम है तुझको किताब की खुशी तुझको किताब की खुशी तेरे लिए मातम है मुझको बता कादिया कैसा तुम्हारा काम है मुझको बता कादिया वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त माशाल्लाह पर हींअर वक़्तु थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं इन प्रोग्राम सां ताबुन कयो सुरहाण चाहे जेकॾहिं वरिस्तनि खे जोड़े थी नाज़रीन कार्यक्रम मुंहिंजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन नाज़रीन प्रोग्राम सां ताबुन कयो सुरहाण चाहे ऐं हिकिड़ी कॉल मौजूदु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केरु किथां खां पंहिंजो तारुफ़ कराईंदा जी आउं अशरफ डायरी पियो ॻाल्हायां टंडोलिया खां हवा खे भलीकार सुबुह महिल प्रोग्राम में कीअं पई गुज़रे सुबुह तव्हांजी माशाल्लाह ॾाढो सुठो लॻो तव्हांजो प्रोग्राम असांजो जेको गेस्ट तमामु आवाज़ में तमामु बहितरीनु लॻो असांखे ॿियो छा चवणु चाहींदव असांजे जेके गेस्ट जंहिंजी आवाज़ जे लाइ तव्हां ॻाल्हि कई एतिरी बहितरीनु 12 साल एज आहे उन्हनि जी जी माशाल्लाह तमामु एतिरो अहिड़ो टैलेंट असांखे ॻोल्हणु खपे अहिड़ो असांजी सिंध में जेके लिटल आहिनि घर वारा कढणु खपनि महिरबानी थी तमामु सुठो कमु थी करे अहिड़ा अहिड़ा जेके गेस्ट असांजे लाइ वेठा फनकार तमामु सुठा आहिनि वॾी वॾी महिरबानी ॿियो कुझु पुछणु चाहींदा असांजे गेस्ट सां असांखे अहिड़ो कलाम ॿुधाईंदा सुठो अहिड़ो साॻियो जेको हींअर ॻातो अहिड़े आवाज़ में सुठो तमामु सुठो कलाम ठीकु आहे वॾी वॾी महिरबानी ॾाढो सुठो लॻो तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो ॾिसो सर केतिरो ख़ासि सर ऐं सर फाइज़ा जो आवाज़ कीअं लॻो तव्हांखे तमामु सुठो आवाज़ आहे माशाल्लाह वरी पढ़े बि अथई इहा वॾी सुठी ॻाल्हि हा आहे तालीम कंहिं फील्ड में ईंदो न माण्हू ख़ासि तौर ते म्यूज़िक वारी फील्ड पोइ सभु लाॻापा लाइ चवंदो पढ़ाई पढ़ाई ख़तमु थी ई त हाणे फाइज़ा ॿुधाईंदी त फाइज़ा कीअं एजुकेशन खे सिंगिंग खे कीअं पिया खणी हलो केतिरो टाइम त पढ़ाई खे ॾींदव ऐं केतिरो टाइम जेको आहे म्यूज़िक खे सिखण में ॾींदव जीअं त मुंहिंजे स्कूल जे मास्तरनि खे बि ख़बर आहे त छोकिरी सिंगर आहे सही ऐं 14 अगस्त ते बि मूंखे माना तराना वग़ैरह
इहे मूंखे चवराईंदा आहिनि ऐं ज़बरदस्त उन्हनि खे हिकिड़ो ॾींहुं पहिरीं ॿुधाए छॾंदी आहियां त सर मूंखे हिते वञिणो आहे सही पोइ उन्हनि खां मोकल जा छुटी वठंदी आहियां पोइ मूंखे चवंदा आहिनि ठीकु आहे बाबा अलाह साईं तोखे कामयाबु कंदो वाह, दुआउनि सां आमीन, ज़बरदस्त दुआऊं आमीन। आहिनि ऐं तव्हांजूं दुआऊं बि गॾु आहिनि आमीन ऐं उस्तादनि जूं वॾियूं महिरबानियूं उस्ताद पीर बख्श इन्हनि जी मूंखे सिखिया आहे ऐं उस्ताद ख़ान फ़कीर माशाल्लाह माशाल्लाह ऐं उस्ताद ममन ख़ान इन्हनि मस्त। जी बि मूंखे महिनत आहे माशाल्लाह सभिनी जी माशाल्लाह तव्हां सां वरी कंटिन्यू कंदासीं हिकिड़ी कॉल मौजूदु आहे हिकिड़ी कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम मेरा जे लाइव प्रोग्राम में शहर बांदी खां बशीर अहमद ख़ासि केली तव्हां सां मुखातिब आहे पंहिंजे आवाज़ सां अव्हांखे भले का सुपर मेहरान प्रोग्राम में आहियां तव्हांजी मेज़बान तहरीम अमान पंहिंजी आवाज़ सां कीअं आहियो ख़ुशि ठीक ठाक ॾाढो सुठो लॻो पुरजोश तरीक़े तमामु असांखे अॼु ख़ुशी बि थिए असांजा महिमान वेठा आहिनि लेखक वेठा आहिनि सभिनि खे भलीकार चऊं था ऐं ॾाढी ख़ुशी बि थिए असां डायरेक्टर साहिब खे जस था ॾियूं त अहिड़ा लेखक ऐं अहिड़ी सिंगर असांजे मेहरान टीवी ते उन्हनि खे पंहिंजो क़ीमती टाइम कढाए असांखे लाइव प्रोग्राम में ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो आहे ॾाढी ख़ुशी बि थिए बिल्कुलु ऐं ईअं ई ॾिसो टैलेंट असांजे सिंध में केतिरा मौजूदु आहे उन्हनि खे असांखे वाकई भरणु घुरिजे ऐं ॾेखारणु बि घुरिजे ऐं साम्हूं जेके असांजा व्यूअर्स ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे ॾेखारणु बि घुरिजे ॿियो छा चवणु चाहींदा ऐं ही हिकिड़ी अंदरि जी कैफ़ियत हूंदी आहे ड्रामो हुजे जंहिंखे वस जी ॻाल्हि न आहे लेखक जेके हूंदा आहिनि अलाह हिननि खे वॾी हयाती ॾे इन्हनि जा सम्झ पैगाम हूंदा आहिनि असां इंसान ज़ात जे लाइ बिल्कुलु 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 सही ऐं तमामु बहितरीनु भलो लिखनि पिया असां महिमाननि खे बि भलीकार चऊं था ऐं नौजवान सिंगर ॾाढो बहितरीनु ॻाए थी उन्हनि खे जस हुजे ऐं उन्हनि जे साधन वारनि खे जस हुजे ॾाढो बहितरीनु ॻाए पियो असांजी बि नंढड़ी फरमाइश पूरी थी सघे त महिरबानी न त पोइ जेका सिलेक्शन तव्हांजी हले थी ऐं असांजी नंढड़ी फरमाइश आहे हो पर तन शाल पवार ढोला मारो मुंहिंजा पर चन शाल पवार वाह वाह ज़बरदस्त पूरी थिए त ज़बरदस्त ज़रूर 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 पूरी थींदी हाणे इहो फ़ाइज़ा जे हथ में आहे लख लख महिरान जी दुआ पूरी टीम खे ख़ुशि हुजो आभार आमीन आमीन थैंक यू सो मच ॾाढो सुठो लॻो सर कीअं तव्हांखे कीअं लॻो लॻो हुन पंहिंजे आवाज़ में ॻाल्हायो सही छो त हुन पंहिंजे आवाज़ में तव्हांखे कॉल कई हुन पंहिंजी फरमाइश पाण पूरी करे पंहिंजी पाण फरमाइश कई जेको गानो हुन ॿुधणु चाहे पियो त पाण हुन ॿुधाए छॾियो लेकिन हाणे ॾिसूं था फ़ाइज़ा हिन जी फरमाइश पूरी करे थी या न पर सर तव्हांखे फ़ाइज़ा जो टैलेंट कीअं लॻो ऐं ॾाढो बहितरीनु टैलेंट आहे नंढी छोकिरी ॿार थी हिनखे अलाह साईं कामयाबु कंदो ऐं सुठी कामयाबी हासिलु कंदी पढ़े पई हिन सां गॾोगॾु हिनखे पढ़णु बि ज़रूरी आहे ईअं न त कंहिं मौक़े ते त हाणे ठीकु आहे सिंगर थी या पढ़णु छॾियां थी हिनखे तालीम बि ज़रूरी आहे ऐं सिखिया बि ज़रूरी आहे हिनखे माशाल्लाह सुठा उस्ताद आहिनि ऐं इनशा ताला ही पंहिंजी मंज़िल ते पहुचंदी हिकिड़ो शौक़ु टैलेंट वरी उन सां गॾु वरी ॿियो चंड तालीम जो लॻी वेंदो आहे त अॻिते जेका मंज़िल माणणु जेकी आहे आसान लॻी वेंदी आहे सर हिकु ॿी कॉल मौजूदु आहे हिकिड़ी कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी केरु किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा भाउ मोहम्मद असलम पवार दादू खां फुजी स्टेशन तव्हांखे भलिका सुबुह मेहरान प्रोग्राम में छा चवणु चाहींदा असांजे प्रोग्राम लाइ जी महिरबानी मां तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया असां तव्हांजो प्रोग्राम पंहिंजे नंढनि ॿारनि सां गॾु माशाल्लाह ॾाढो लुत्फ़ बंदोबस्त थियूं पिया प्रोग्राम खां कहिड़ी ॻाल्हि असांजे प्रोग्राम जी तव्हांखे घणी वणी कहिड़ी सुठी लॻी जंहिं तक तव्हां कॉल कई हीअ जेका नंढड़ी सिंगर आई आहे हिन जी आवाज़ जेकी जी जी आवाज़ माना असांखे प्रोग्राम जो ठीक है वरी वरी मेहरबानी माशाल्लाह फाइज़ा अली जी एतिरी पज़ीराई एतिरी ख़ूबसूरत सिंगर ऐं हिते असां सां जेके आहिनि म्यूज़िशियन सभु जेके आहिनि सीनियर मौजूदु आहिनि फाइज़ा सां बिल्कुलु ऐं विच में फाइज़ा हुननि सां वेठी आहे ॾिसो हुननि जो कॉन्फिडेंस ॾिठो ऐं उहो हिमत आहे हिकिड़े ॿार जी त एतिरो सभु सीनियर सभु मोस्ट सीनियर आहिनि क्योंकि ॿार एतिरी नंढी एज में पज़ल बि थी वेंदो आहे ऐं माशाल्लाह असांजी दुआऊं फाइज़ा सां हमेशह ऐं फाइज़ा माशाल्लाह फाइज़ा तव्हांखे ॾाढो मूंखे त ॾाढो सुठो थो लॻे बिल्कुलु बिल्कुलु एतमाद आहे फाइज़ा अव्हांखे कीअं पियो लॻे सभु हिते सीनियर्स जे विच में वेठा तमामु घणी ख़ुशी पई थिए ऐं मुंहिंजे लाइ इहा त वॾी ॻाल्हि आहे जो मां एॾनि वॾनि सुठनि माण्हुनि सां वेठी आहियां ऐं मेहरान चैनल जी ऐं वॾी मां शुक्रगुज़ार आहियां जिन्हनि मूंखे हिते इनवाइट कयो ऐं मूंखे घुरायो ऐं मूंखे जेके ॿुधनि पिया उन्हनि जूं बि वॾियूं महिरबानियूं थैंक यू ऐं तव्हांजा बि लख थोरा
हाय हाय थोड़ा ना आहिनि इहे घणा थी आहिनि, घणा न? घणो थी वियो घणा थी विया आहिनि? न मां संभाले न सघंदमि सिंधी में लफ़्ज़ जेको थोरा वारो न असां लाइ चओ थोरो जी त मूंखे अजीब लॻंदो हिकिड़ो माण्हू असां लाइ हुनखे चवंदो थोरो आहे हाणे चवणु खपे घणो आहे हा घणो आहे इहो माना अगरि ॿिए अजीब थो इंसान लॻे से न हे तव्हांजी तव्हांजा तमामु घणा थोरा हे पर थोरा एतिरो चओ हू त इलाही कयो घणा हुजनि न तव्हांजा घणा हुजनि सही अॼु खां पोइ जेके बि हीअं ॿुधो पिया ॾिसो पिया त उन खे जेको आहे इहो उन शइ खे करेक्शन करे वठंदो पर हिकिड़ी ॿी बि कॉल मौजूदु आहे कॉल वठंदासीं हलो सारिकु हलो सारिकु वालेकुम सलाम जी जी केरु किथां खां पंहिंजो तारुफ़ कराईंदा पिया हा मां जेको कोटड़ी मां ॻाल्हाईंदुसि सरदार गुलमला अव्हांखे भली कर छा चवणु चाहींदा हा ही जेका अॼु जेका नौजवान टैलेंट जेको हिन टीवी ते हींअर मौजूदु आहे ॾिसूं पिया मेरान टीवी ते जी तमामु माना जेको आहे सो सिंध जो जेको आहे टैलेंट ॻोल्हण ते ऐं मेरान टीवीअ खे असां जस्ट था ॾियूं त अहिड़ो टैलेंट माना माना स्क्रीन ते आणे ऐं इहो माना महसूसु करा त सिंध जेको आहे सो वॾे टैलेंट सां भरी पई आहे बिल्कुलु ऐं हिन असां जेको आहे सॼे प्रोग्राम जी महिरबानी खे बि अॼु खे माना जेको आहे प्रोग्राम करण ते भली काटियूं था ऐं जेको आहे अहिड़ा टैलेंट जेकॾहिं सिंध में मौजूदु आहिनि त ऐं इहा अञा बि वधीक जेकॾहिं सिंध में टैलेंट ॻोल्हे डायरेक्टर साहिब चवंदा आहिनि सिंध में वॾा जेके टैलेंट मौजूदु उनखे बि हिते आणे स्क्रीन ते ऐं जेको आहे इहो सुठो क़दम आहे ऐं असां सिंध वारनि लाइ तमामु फ़ख्रु आहे तव्हांजी वॾी वॾी महिरबानी एतिरो ख़ूबसूरत तरीक़े सां असांजी जेकी आहे फ़ाइज़ा खे एतिरो पुरजोश तरीक़े सां उन्हनि खे अञा पज़ीराई कई मूंखे ॾाढो सुठो लॻो ऐं वाक़ई असांजे सिंध में इलाही टैलेंट मौजूदु आहे वॾा वॾा जेके आहिनि दानिश्वर अदीब लीडर्स जेके आहिनि असांजे सिंध मां ई पैदा थिया आहिनि ऐं अक्सर ख़ासि तौर ते जेके अॼु जा जेके राइटर्स आहिनि उन्हनि खे कीअं पिया ॾिसो सुठा राइटर नओं जेको नसुल आहे नई टे में सुठा सुठा राइटर ऐं उन्हनि पहिरें जेके वक़्त खे अॼुकल्ह जे वक़्त खे कंपेरिज़न करे तव्हां सम्झो था कुझु लिखी सघंदा हाणे वधीक हुन में जेको सो नवाण आहे चेंज आहे माना स्टोरीज़ उन्हनि जी अञा बिल्कुलु बिल्कुलु भई नए दौर मुताबिक़ दौर मुताबिक़ सही मां पहिरां राइटर ॿुधायां त बिल्कुलु जेके अॼुकल्ह जे जेके नौजवान राइटर खे मुंहिंजो पंहिंजो तव्हांखे ॿुधायां त मां वरी दिमाग़ु हूंदो आहे दिलि हूंदी आहे इंसानी मां दिमाग़ सां न लिखंदो आहियां को कमु दिमाग़ सां न कंदो आहियां दिमाग़ मिसगाइड करे सघे थो दिलि कॾहिं मिसगाइड कंदी सर मां ब्रेक वठां त पोइ इन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं त दिमाग़ या दिलि जे विच में केरु थो कढे त नाज़रीन हीअ वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं इन प्रोग्राम सां ताबुन कया सुरहाण चाहे काॾे न वञो असां सां गॾु रहिजो